मुंहिंजे माशूक मूंखां पुछो त ईद ते छा ॾींदे। मूं चयो त फितरियो ॾींदसि, वञी पंहिंजो इलाज कराइजांइ। इहो शुक्र करियो त रोज़ो रखण महिल मुला ऐलान करे माण्हुनि खे उथारे नथा। मायूं ऐलान कोन थियूं कनि। मायुनि जे हथ में हुजे हा ऐलान करण त इहे निभागियूं फजर जो उथी मेकअप करे तयारु थी वञा, तेसीं ताईं इशा जी अज़ान जो वक़्तु थी वञे हा। कल्ह मुंहिंजो पैकेज ख़तमु थी वियो। अॼु पाड़े वारनि जो कुकड़ गुम थी वियो। ज़ाल मुड़ुस खे चयो त जेकॾहिं घर में धाड़ेल घिड़ी अचनि त पोइ तूं छा कंदे। मुड़ुस चयो त जीअं धाड़ेल चवंदा ईअं ई कंदसि, अॻु में वरी कहिड़ी मुंहिंजी घर में हले थी। हिकु वकील जो पुटु रोई वकील खे चयो त अम्मा मारियो आहे। वकील छोकिरे खे थप्पड़ हणंदे चयो त वकील जो पुटु थी तोखे इहा ख़बर कोन्हे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हाई कोर्ट में नथो थी सघे। ज़ाल मुड़ुस खे चयो त अॼु कार आऊं हलाईंदसि। मुड़ुस चयो त हा, जे तूं कार हलाई त पोइ हलंदासीं कार में, ईंदासीं इख़बार में। अॼुकल्ह जा माशूक ऐं पुलिस ॿई माण्हू खे तबाह करे पोइ था छॾनि। ज़ाल मुड़ुस पाण में विड़ी पिया। मुड़ुस ज़ाल खे चयो त मूंखे तो जहिड़ियूं हज़ारे मिली वेंदियूं। ज़ाल खिलंदे चयो त वञ, अञा बि तोखे मूं जहिड़ियूं खपनि। हिकु गधा ऐं कुते जे विच में डोड़ जो मुक़ाबिलो उन ॻाल्हि ते तइ थियो त जेको बि मुक़ाबिलो खटे वियो उहो फिलाणे तख़्त ते वेही बादशाही कंदो। तो इहो सोचे ख़ुशि थी रहियो हो त आऊं डोड़ण जो तेज़ आहियां, गधा खां मुक़ाबिलो खटे बादशाही तख़्त ते वेंदसि, पंहिंजी बिरादरी जी ख़िदमत कंदसि। मुक़ाबिलो शुरू थी वियो। गधा ऐं कुतो तेज़ डोड़ण लॻा। जीअं कंहिं ॻोठ जे भरिसां गुज़रिया त ॻोठ जे कुतनि कुते ते हमिलो करे ॾिनो। कुतो उन्हनि सां विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं मंज़िल ते पहुतो, ॾिठई गॾा अॻु में उते पहुची वियो ऐं मुस्कुराए रहियो हो। उते सोचियो त काश मुंहिंजा पंहिंजा मूंसां न विढ़नि हा, मुंहिंजी रस्ता रोक न कनि हा, मूंखे हौसलो ॾियनि हा त आऊं बादशाही तख़्त ते वेही पंहिंजे राज भाग जी ख़िदमत करियां हा। ईअं ई इंसान जी ज़िंदगी में बि अहिड़ा खोड़ सारा रिश्ता आहिनि जेके हौसला ॾियण बदिरां ठठोल टोक, रस्ता रोक ऐं मुखालफ़त करे पंहिंजे खे ई मंज़िल ते पहुचण खां रोकींदा आहिनि। पर हज़ारे इख़्तिलाफ़नि ऐं रस्ता रोक बावजूद बि पंहिंजी मंज़िल तां दस्तबरदार न थिजे ऐं हर मुश्किल खे मोह ॾेई पंहिंजी मंज़िल ज़रूरु हासिल कजे।